अस्सलामुअलैकुम प्यारा भाइरो ऐं दोस्तों। अॼु असां सिखंदासीं त MS ऑफिस जी लिखाई फोटोशॉप में कीअं पेस्ट कजे ऐं उन ते कमु कजे। त अचो शुरू कयूं। सभ खां पहिरीं फाइल ते क्लिक करियो, सेव एज़ ते क्लिक करियो, पंहिंजी लोकेशन चूंडियो, PDF ते क्लिक करियो, सेव करियो, फोटोशॉप ओपन करियो, फाइल खे ओपन करियो। ओके, फाइल ड्रैग एंड ड्रॉप करियो, बिल्डिंग ऑप्शंस, कलर, पंहिंजी मर्ज़ी जो कलर चूंडियो, कलर खे ख़ूबसूरत बनाइण लाइ शेड, उम्मीद ताईं अॼु जी असांजी ख़िदमत तव्हांखे सुठी लगी हूंदी। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त लाइक कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे हिन भाउ खे रखंदा दुआउनि में यादि। ॿिए वीडियो ताईं तेसिताईं अल्लाह निगहबान।